وسلم على رسول الكريم أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فاذكروني أذكركم واشكروا لي ولا تكفرون صدق الله مولانا العظيم. جماعة صبوري الحمد لله خطيب मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी में तशरीफ वठी थी रहा है। इस टाइम 4 मिनट अवांजी खिदमत में कुछ ॻाल्हियूं अर्ज़ रखण जो इरादो कयां थो। बारी ताला असां सभिनी जी दिलनि खे पंहिंजी मारिफत ऐं पंहिंजी मोहब्बत जे नूर सां मुनज़्ज़र फरमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुआ घुरंदा हुआ, या मुक़ल्लिबल क़ुलूब क़ल्लिब क़ल्बी। ये निस्बान में आए सर्रिफ क़ल्बी या मुसर्रिफल क़ुलूब सर्रिफ क़ल्बी अला ताअतिक। ऐ दिलनि खे फेरण वारा असांजी दिल खे पंहिंजी इबादत जे मथां फेर, असांखे साबित रख पंहिंजी इताअत ते, पंहिंजी मोहब्बत ते। अल्लाह ताला जल शानहू पंहिंजे प्यारनि जे सदके में असांखे इस्तिक़ामत नसीब फरमाए। जेको कुछ भी असांखे बारी ताला जे तरफ़ खां महिरबानी थिए थी, ज़िक्र जी, नमाज़ जी, तिलावत जी, ख़ैर जी, नेकीअ जी, चङाईअ जे कहिड़े बि सिलसिले जी अल्लाह करीम असांखे उन ते इस्तिक़ामत नसीब फरमाए। महबूब करीम अलैहिस्सलाम फरमायो, अहब्बु दीन इलल्लाह मा कान अदवम अलैहि। अल्लाह सैयद शानहू खे सब खां वधीक महबूब, सब खां वधीक पसंदीदा उहो अमल आहे जंहिंजे मथां हमेशगी कई। ऐं क़ुरान शरीफ में भी इहो ई रब करीम फरमायो, इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू। जिन चयो असांजो रब अल्लाह ऐं पोइ इन जे मथां उन्हनि इस्तिक़ामत कई, साबित कदम थी बीह रहिया। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, अल्लाह जा फ़रिश्ता उन जे मथां नाज़िल थींदा आहिनि। अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, उहे अल्लाह जा फ़रिश्ता उन्हनि खे अची करे इहो इनाम ॿुधाईंदा आहिनि त तव्हां ते को ख़ौफ़ कोन्हे, को ग़म कोन्हे। सुभान अल्लाह। को ख़ौफ़ कोन्हे, को ग़म कोन्हे। ख़ौफ़ मुस्तक़बिल में हूंदो आहे ऐं ग़म वरी माज़ी जो हूंदो आहे। हीअ एॾी वॾी महिरबानी जो तव्हांखे ला तख़ाफ़ू वला तहज़नू, न के अॻिते जो ख़ौफ़, न के पोइ ज़िंदगी जी मथां को ग़म। केॾो वॾो इनाम। मतलब पोइ ज़िंदगी जा ॾोह माफ़ थी जा, इहा त ॻाल्हि सम्झ में अचे थी। पर मुस्तक़बिल जी ज़िंदगी में भी ला तख़ाफ़ू, अवां को ख़ौफ़ न कयो। केॾो वॾो इनाम आहे अल्लाह ताला जो। सुभान अल्लाह। उनजी मुस्तक़बिल भी उनजो हमेशा जैसी ताईं उनजी ज़िंदगी आहे। केॾो वॾो इनाम मिलियो इंसान खे। अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, तव्हांखे न को ख़ौफ़ हुजे, न तव्हांखे को ग़म हुजे। व अबशिरू बिल जन्नत लती कुंतुम तुअदून, तव्हांखे उन जन्नत जी बिशारत हुजे जंहिंजो तव्हां सां तव्हांजो रब वाइदो। सुभान अल्लाह।
بشارة मिलन मुबारक मिलन नहनु औलियाउकुम फिल हयात दुनिया व फिल आखिरह दुनियावी जिंदगी में भी असा आजा दोस्त है दुनियावी जिंदगी में भी तवाजा दोस्त है उखरवी जिंदगी में तवाजा साथी है मददगार है आज मुझे बताया तो अल्लाह जे फरिश्तन जी जेकॾहिं असांखे मदद मिली वञे उन्हनि जी दोस्ती मिली वञे अहिड़नि अल्लाह जे बरगुज़ीदा प्यारनि मलाइकनि फरिश्तनि जो जेकॾहिं असां जहिड़नि गुनहगारनि खे इहो इनाम मिली वञे ऐं वरी उहो अल्लाह तबारक व तआला जल शानहू क़ुरान मजीद जे अंदरि उन जो ज़िक्र फरमाए सुभान अल्लाह केॾी वॾी शाइरी आहे केॾी वॾी महिरबानी आहे वलकुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम ऐं तव्हांजे लाइ इन जन्नत में जेकी बि तव्हांजे दिलनि जी ख़्वाहिश हूंदी जेको तव्हांजे दिलि चाहींदियूं उहा सभु तव्हांखे अता थींदी वलकुम फिहा मा तदऊन जो चाहींदो तव्हांखे मिलंदो नुज़ुलन मिन गफूरिर रहीम इहा महिरबानी आहे या चाहे तव्हांजी महिरबानी आहे तो दोस्तों ये वॾो इनाम आहे जेको अल्लाह ताला जी बंदगी में बाने खे मिली वञे अल्लाह ताला जी इबादत में बाने खे मिली वञे ही जेके हज़रत फ़कीर साईं रहमतुल्लाह ताला अलैह जे मथां जेके महिरबानियूं ये सिलसिला ये ज़िक्र अज़कार ये समझो तो ये सब अल्लाह ताला जी बंदगी अल्लाह जी पान पान जे ज़िक्र जे मथां इस्तिक़ामत जो फल ऐं उन जो सबरो और जो निशान आहे दलील तो उन जी केतिरे क़दुर जे मथां इस्तिक़ामत हुई ऐं केतिरो उन जे अंदर पुख्ता हुआ जॾहिं हुननि चयो त अल्लाह असांजो रब आहे सुम्मा इस्तक़ामू पोइ हुन जे मथां ॼमी बीह रही उन्हनि ॿिया ताल्लुक निस्बतूं ॿियूं रिश्ता सभु ख़तम करे छॾिया पाणी तारा जी उन इबादत में उन जी मोहब्बत में उन जे रस्ते में एतिरे क़दुर में पुख्ता ऐं मज़बूत रहिया जो वरी दुनिया जो को रिश्तो वरी उन्हनि खे नज़र ई कोन आयो सुभान अल्लाह सदन जे ज़माने में हिकिड़ो मिसाल आहे फ़कीर साईं जे अज़ीज़नि में शादी हुई सुभान अल्लाह फ़कीर साईं खे सजन ऐं दावत ॾिनो जीअं पंहिंजी बिरादरी में हूंदो आहे घर में दावत मिली घर वारनि तयारी कई आखिर जॾहिं वो शादी जो ॾियारो थियो ऐं घर वारा तयार थिया शादी जे लाइ वञण ते दावत ते वञण ते फ़कीर साईं खे जॾहिं हुन जी ख़बर पई त पुछनि था त वली मोहम्मद खे दावत आहे वली मोहम्मद फ़कीर साईं जो बाको आहे उनजो तालिब आहे अल्लाह जी तलब आयो आहे अल्लाह जी तलब वास्ते वेठो आहे हाजी वली मोहम्मद साहब ॿुधायो त मां कॾहिं कॾहिं काशे फ़कीर साईं जी ख़िदमत में पेश कंदो हुयुसि पोइ हिकिड़े दफ़े कोई मेवात हुई मां पेश कयुमि दिल में इरादो अर्ज़ु न करे सघियुमि दिल में चयुमि त ही जेको फ़कीर साईं खे पेश थो कयां इहो पंहिंजे वॾड़नि जी नियत कया दिल में इरादो कयो त जेकी फ़कीर साईं जी ख़िदमत में पेश कयुमि इहो पंहिंजे वॾनि जे सवाब लाइ नियत थो कयां उन नियत कई ये निस्बत जो ई जेका क़ुव्वत आहे उहा ॾिसो निहारे फरमाया त बाबा जेकॾहिं कंहिं मुड़ुस जे पुठियां लॻिजे त अॻियनि ऐं पोयनि जा ॿार न थियनि सुभान अल्लाह
सुभान अल्लाह ने तू छाती था हां अगिया ने पुछन जा बार ने बताए ने तू छाती होए अंदाजो कयो एतरे कदर रब करीम जल्ल शाह अल्लाह तखाफू हां इंसान के पंजो खौफ होंदो अले आकिबत नहीं चाहते अले आकिबत नहीं केड़ी थे पर ही तो एडी वडी सनद मिली वई पंजो खौफ तो कोने पर जेके पंजी निस्बत वाला है उन जो भी खौफ तो फरमायो बाबा जेके मुर्श के पुछा लगदा ओ ने तू चाहती हो अगे ने कोई जा बार उन सुभान अल्लाह एतरी निस्बत दी मजबूतिया कोई मसला होयो तालिब थे तालिब जो अल्लाह जे वास्ते आयो दुनिया दे वास्ते ने अल्लाह जे वास्ते आयो ओ उन सा मोहब्बत थी फकीर ये के पंजे माइटन के मामले में पुलिस में वयो उते पुलिस में उन के मार जो मिली तो फकीर साहब हिते बैठे हज में सेरन पे उन गाल कई तो फकीर सही वली मोहम्मद के पुलिस ॾाढी मार ॾिनी एक दफो वलियो बको तो बको वो फकीर से जो बाबा वली मोहम्मद ने ये धक्का न लगा ये धक्का मुख्य छाए विश्यार जी ने यकेरा दो कर देते वी तेग इश्क भी ये दोरा यके को मफूजा शरीमिया घणो ॾिठो वियो आहे तो तलवार हिक खे बाद करे छॾींदी हिक खे ॿ करे छॾींदी आहे पर ये इश्क जी तलवार त ॾिसो मोहब्बत जी तलवार त ॾिसो जेका ॿिन खे हिक बनाए हां धक बजा लगे आदि वली मोहम्मद के पुलिस धक में हणे ओए धक उन के लगनी कोन दा धक फकीर साहब पंहिंजे पुठे ते झले सुभान अल्लाह ई छाए समझ में तो नहीं गा फकीर जी फरमायो त बाबा ये धक मोके लगे कपड़ो जो मथे करे पई इस धक मोके लगा थई ये जो मुख्यता कपड़ो मथे के तो दिसे द वाकई हुए धक्कन जा निशान फकीर साईं ने पुछे लक़द जाअकुम रसूलुन मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम तव्हां वटि उहो रसूल आयो आहे अहिड़ो महबूब आयो आहे जो अव्हां जी तकलीफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सुभान अल्लाह ये सिलसिलो है जी अल्लाह के रसूल अलैहि सलात व सलाम जी साथ अता जे मथा पंहिंजे उम्मती जी तकलीफ़ दुखी लगदी आहे तो मुर्शिदन ऐं उस्तादन के भी पंहिंजे मुरीद ऐं पंहिंजे तालिब जी तकलीफ़ इहे दुखी लगदी सुभान अल्लाह फकीर जी फरमायो त पोइ जेकर वली मोहम्मद के दावत न मिली है तो असा के छा दावत वली मोहम्मद के जेकर दावत न मिली थले तो असा के दावत छा लायो अरे सही तू हेंगोरो आई वली मोहम्मद रिदा भी जात वारो आ ई तू माइट ही उन जो अजीज है के जो नानो के दादो के जो मामो चाचो तुझा अजीज रिश्ता तो चातो फरमा जे कर वली मोहम्मद के दावत काहे तो मुखे दावत छा दिया ओ जने उन्हनि के खबर पई तो बड़ा फकीर से नाराज थी वनी जल्द में उन वक्त भगाए उन वक्त वनी सुनस बात पे तालिब के दावत उन जने उन वो दावत में शामिल थियो उन के बाद में फकीर से दावत सुभान अल्लाह हां तो जेके हित न था बर्दाश्त कन
ही एडी निस्बत दी मजबूतिया एडी मोहब्बत दी मजबूतिया जो अल्लाह जे कारण खुदा कारण जेकर तो पंहिंजी निस्बत अल्लाह जे प्यारे माने सां रखी आहे तो समझ त तुंहिंजा दुनिया जा भी ॿार हुनजे मथां आहिनि आख़िरत जा ॿार अल्लाह करीम असांखे इन्हनि निस्बतुनि इन्हनि बुज़ुर्गनि जी मोहब्बत में हमेशह चल इस्तिक़ामत सां असांखे साबित क़दम रखे। वाक़िअ दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।